सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। जीअं ई रबीउल अव्वल शरीफ़ जो बाबरकत महीनो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात असांखे ज़िंदगी में हींअर अता फरमायो। जीअं जीअं ॾींहुं गुज़रंदो वञे अल्हम्दुलिल्लाह सुबुह शाम मीलादुन नबी जो प्रोग्राम हर जगह ते थी रहियो आहे। सुभान अल्लाह। अल्लाह पाक जा एहसान आहिनि जो अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात पंहिंजो हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां असां गुनहगारनि खे अता फरमायो। अल्हम्दुलिल्लाह हीअ अॼोकी जेका मजलिस आहे ही मोहब्बत जे इज़हार जो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे। अॼु हिन महफ़िल ऐं मजलिस जे अंदरि असांजे दोस्त मशूक अली उर्फ़ बुढ़ो आले पोटो ऐं उनजी समूरी टीम ही जेको मीलादुन नबी जो प्रोग्राम रखायो आहे अल्हम्दुलिल्लाह इन्हनि जे दिलनि जे अंदरि मुंहिंजे पाक हबीब सां केतिरी मोहब्बत आहे उहा तव्हांखे बि ॾिसण में अचे पई। सुभान अल्लाह। ही मोहब्बत जो हिकिड़ो इज़हार हूंदो आहे। कंहिंखे ॻाल्हाइण जे लाइ कंहिंजो नालो वठण खां पहिरीं लफ़्ज़ ॻाल्हाइबा आहिनि त उन मां ई सम्झी वञिबो आहे त हिनखे हिन सां केतिरी मोहब्बत आहे। सो अल्हम्दुलिल्लाह दुआ गो आहियूं अल्लाह पाक तव्हां ऐं असां सभिनी खे ही जज़्बो ऐं मोहब्बतूं नसीब फरमाए। मीलाद जूं मजलिसूं ख़ासि करे कड़ियो गंवर उन जी इर्द गिर्द ॿाराड़ी में जिते जिते मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद जी मजलिस थी रही आहे ऐं सम्झां थो मुंहिंजी सोच मुताबिक़ उहा मजलिस मुस्तफ़ा जी आहे ऐं फैज़ हज़रत ख़लीफ़े महमूद फ़कीर रहमतुल्लाह तआला अलैह जो आहे। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह ख़लीफ़े महमूद रहमतुल्लाह अलैह जो ही फैज़ आहे जो 12 रबीउल अव्वल शरीफ़ जे ॾींहुं ही पाण उते जेको उर्स हींअर गुज़ारियो हो उहो मुंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको मीलाद हो ख़लीफ़े साहब जो ॾिहाड़ो बि हो मुंहिंजे मुस्तफ़ा जो मीलाद बि हो। ही उहा ई बरकत आहे हीअ उहा ई ख़ुशबू आहे जेका पखड़ंदी वञे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह असांजे उस्ताद जी बि काफ़ी हुन में महिनत शामिलु आहे ऐं फ़क़ति ही ॻाल्हि इन जे करे करियां पियो मदरसे में आया हुआसीं नंढो मदरसो हो 2 टे छोकिरा चंद पढ़ंदा हुआ। अल्हम्दुलिल्लाह वक़्तु गुज़रंदे देरि कोन्हे एतिरो काफ़ी वक़्तु बि कोन थियो आहे। मुंहिंजे ख़्याल में 99 या 2000 में असीं मदरसे में आया हुआसीं 2 टे छोकिरा हुआसीं। प्रोग्राम जे लाइ को माण्हू कोन मिलंदो हो जनाज़े जे लाइ को माण्हू कोन मिलंदो हो पर अल्हम्दुलिल्लाह हाणे दरगाह शरीफ़ अहले सुन्नत वल जमात जो मरकज़ बणिजी चुको आहे जो आउं बि मदरसे हुअसि राति जो 12-1 बजे बि जनाज़े जे लाइ माण्हू मौजूदु आहे। सुभान अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह। ऐं उन सां गॾोगॾु जहिड़ी रीत ही मीलादुन नबी जो प्रोग्राम थिए पियो हज़रत ख़लीफ़े महमूद रहमतुल्लाह अलैह जो फैज़ आहे। उन खां पोइ मुंहिंजी सोच ऐं सम्झ वीचार मुताबिक़ उन कामिल अकमल वली अमीरुल मुजाहिदीन रहमतुल्लाह तआला अलैह जो ही फैज़ बि ॾिसण में अचे पियो जिते जिते प्रोग्राम थिए थो लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक लब्बैक। एक मिनट बंदि करणी है न मुझे सजे ॻाल्हाइण जो मक़सद ही इहो हूंदो आहे हिते त तव्हां जेको भी नारो हणो था असांखे ॾिसी न असांजे चवण सां न पर पंहिंजी इश्क ऐं मोहब्बत सां कसम ख़ुदा जो कसम खणी चवां थो तव्हां नारो हणी ॾिसो ऐं दिलि जे अंदरि जज़्बो ॾिसो तव्हां पैदा कीअं थो थिए। हथ मथे खणी नंढा वॾा हिजाब छॾे करे ॾिसो मूं हिकिड़ी ॻाल्हि जेका रैली में कई हुई उहा इहा हुई त अल्हम्दुलिल्लाह असीं जेके पाण खे चऊं था त असीं आशिक़े रसूल आहियूं पोइ असीं इहो बि चऊं था त असांजो बच्चो असांजो नंढो असांजो वॾो गली में घिटी में मस्जिद में मदरसे में ओताक ते हर जगह ते या रसूल अल्लाह जो नालो बुलंद थिए। तव्हां सभिनी एग्री कयो हीअ ॻाल्हि अॼु सम्झण जहिड़ी आहे ऐं उहा ॻाल्हि हाणे तव्हांखे पोइ सम्झ में वेंदी त असांजे चवण जो मक़सदु छा आहे। मूं तव्हांखे चयो तव्हां चाहियो था तव्हां चयो बिल्कुलु असीं एग्री आहियूं असीं चाहियूं था त हर जगह ते मुस्तफ़ा जो ज़िक्र हुजे हबीबनि जो शान हुजे हदीस मुबारकूं बयान थियल या रसूल अल्लाह जे नारे सां ज़िक्र बुलंद हुजे। तव्हां सभिनी इन ॻाल्हि खे एग्री कयो हो। मूं तव्हांखे चयो हो असीं पंहिंजी हैसियत सां हिन प्रोग्राम में आणी सघूं था
शहर में हणी सघूं था पर ऐवाननि ताईं नारो लॻी सघे थो इहो लॻणु खपे तव्हां एग्री कयो हो उहो ऐवाननि ताईं नारो कीअं लॻंदो उहो तव्हांखे ख़बर आहे अॼु असेंबली जे फोरम ते नेशनल असेंबली में अगर असांजो को मेंबर वेठल हुजे हा लब्बैक या रसूल अल्लाह वारनि जो खुलेआम चवां थो ऐं पंहिंजी ज़िमेदारी ते अदा ॿुढे आले पोटे खे मूं चयो अगरि मूंखे ॻाल्हाइण लाइ घुराईंदे त पोइ जेको ॻाल्हाईंदुसि मूंखे इजाज़त हूंदी जी तव्हांखे इजाज़त आहे असां इहो चयो हो त उहो नारो उते कीअं लॻंदो तव्हां ॿार कोन आहियो तव्हांखे ख़बर आहे असां हिकिड़ी नंढी कोशिश ऐं जुस्तजू कई जेका तव्हांजे साम्हूं हुई ऐं अल्हम्दुलिल्लाह हली रही आहे इंशाअल्लाह हलंदी रहंदी उनमें काफ़ी मेंबरनि खे एतिराज़ बि हो किन कीअं पिए चयो पर हक़ीक़ी मानानि में किन लब्बैक या रसूल अल्लाह जे नारे खे सियासी पे चयो पर आउं सम्झां थो जेकॾहिं सियासी तौर जे सियासी नाले जे हेठां अगरि हिन टाइम ते हिन मौक़े ते हिन नाज़ुक मोड़ ते जेकॾहिं दीन इस्लाम जो को कमु करे रही आहे वाहिद TLP तहरीक लब्बैक या रसूल अल्लाह आहे जेका सही सिधी इस्लाम जी ख़िदमत करे रही आहे अल्हम्दुलिल्लाह तव्हां नंढा ॿार कोन आहियो हर ॻाल्हि खे सम्झो अॼु असेंबली जे अंदरि असांजा मेंबर ॻाल्हाइनि था साईं फलाणो ग़लति थी वियो ही ग़लति थी वियो हू शाहू मलून उनखे क़त्ल कयो वियो ही इंसानियत कोन्हे हीअ शइ कोन्हे हीअ शइ कोन्हे असेंबली में बि ॻाल्हाए थो अगरि तव्हांजी महिनत सां असांजो नुमाइंदो हुते हुजे हा त हिननि खे ॿुधाए हा त अॼु जेके फारूक आज़म हुजे हा त तूं ॻाल्हाई हा त तोखे ख़बर पवे हा त कीअं ॻाल्हाइबो आहे ऐं फ़ैसिलो फारूक आज़म जो हुजे हा ऐं ॿुधाए हा त फ़ैसिलो नबी जे गुस्ताख़ जो कीअं कबो आहे ख़ामोश न वियो ऐं हिन ॻाल्हि ते तव्हां हिनखे अॻियां हलायो फेसबुक ते हले पियो ॿिए पासे हले पियो कम से कम जेकर तव्हां में हैसियत आहे उन सां तव्हां कोशिशि करियो बजाए हिनजे जेके साईं मुहब्बे वतनी साईं यकदम सिंध धरती जा मोहब्बत रखण वारा अची विया साईं हीअं थो थी वञे बहरहाल हिन किसे में वञणु कोन थो चाहियां तव्हां आशिक़ रसूल आहियो तव्हांखे ख़बर आहे कि नंढड़ी छोकिरी जे सां ज्यादती थी हुई ऐं उन शख़्स खे क़त्ल कयो वियो हो त माण्हुनि चयो हिनखे क़त्ल करियो नंढी सां हीअं कई नंढी सां हीअं थी वियो मुंहिंजा दोस्तो जे कॾहिं औरत खे इज़त ॾिनी आहे त नबी जी ज़ात ॾिनी आहे सुभान अल्लाह हिन खां अॻे मुंहिंजे हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण खां अॻे न्याणियुनि खे त जीअरो पूरींदा हुआ पर जेकॾहिं इज़त बख़्शी त मुंहिंजे हबीब बख़्शी ऐं जेकॾहिं इज़त करणु सेखारी मिसाल मुस्तफ़ा ॾियारायो जेकॾहिं ख़ातून जन्नत मुंहिंजे हबीब जी दरबार में ईंदी हुई त हबीबनि इस्तक़बाल करे उथी पी ॾेखारियो त औरत जी इज़त कबी आहे त हीअं कबी आहे सुभान अल्लाह जॾहिं मुस्तफ़ा जी इज़त जे मथां हमला थियनि था त तव्हांखे फलाणो यादि थो अची वञे ख़बरदार नौजवानो पंहिंजे ज़हननि खे सुधारियो ऐं कंहिंजे चवण जे पुठियां न लॻो तव्हां पंहिंजी दिलि खां फ़ैसिलो वठी ॾिसो असीं जंहिंजी ख़ुशी मल्हायूं था अल्हम्दुलिल्लाह उनजे शान ऐं वधाइण जो वाइदो ख़ुदा वटि आहे तंहिं करे फ़क़ति आउं ॿ लफ़्ज़ चवण जे लाइ इजाज़त मूं वरिती हुई इन जे करे ॿ लफ़्ज़ ॻाल्हाया फ़क़ति इन जे लाइ त इन फ़ैसिले खां पोइ माण्हुनि जे ज़हन जे अंदरि बदगुमानियूं भरियूं वञनि थियूं हीअं थी वियो असांजा नौजवान वीचारा सादड़ा उन ॻाल्हि ते गंढ रहियो वेठा आहिनि तंहिंजे करे अहिड़ी क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे जेको फ़ैसिलो थियो आहे उहो हक़ थियो आहे जेको कुझु थियो आहे हेसि ताईं सिंध पुलिस उन हक़ कयो आहे नबी जे गुस्ताख़ खे सज़ा जेका ॾिनी हुई हक़ आहे तव्हां एग्री आहियो हाणे हथ मथे खणी ॾेखारियो सुभान अल्लाह सभु हथ मथे खणी ॾेखारियो एग्री आहियो जेको फ़ैसिलो थियो आहे हक़ थियो आहे गुस्ताख़ रसूल की एक ही सज़ा सरतन से जुदा गुस्ताख़ रसूल की एक ही सज़ा गुस्ताख़ रसूल की एक ही सज़ा सरतन से जुदा लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्हम्दुलिल्लाह जसो जे असांजे दोस्तनि खे जिन बाबरकत प्रोग्राम पंहिंजी वॾी मोहब्बत ऐं महिनत सां सजायो आहे जिन भी दोस्तनि ही प्रोग्राम सजायो आहे अल्लाह पाक उन्हनि जो ही प्रोग्राम पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए ऐं बिला ताख़ीर
दावत ख़िताब जे लाइ गुज़ारिश कंदुसि जंहिंजे लाइ तव्हां मुंतज़िर आहियो, जंहिंजे ख़िताब खे तव्हां ॿुधण जे लाइ वेठा आहियो, ऐं ख़िताब जे लाइ अर्ज़ु कंदुसि उन खां पहिरीं त जेके बि माण्हू वेठा आहियो, जेतिरा बि आहियो, पंहिंजे आवाज़ खे बुलंद करे रखो ऐं सुभान अल्लाह जी गूंज खे जारी रखो। हथ मथे खणी नारे जो जवाब ॾींदा रहो। महफ़िल तव्हांजी थधी न हुजे, मुंहिंजे हबीब जो मीलाद आहे, गरम लॻा पिया हुजो, नारे जो जवाब ज़ोर सां ॾींदो ऐं दावत ॾींदसि हज़रत अल्लामा व मौलाना क़िबला साईं मुफ्ती ग़ुलाम नबी सिकंदरी साहिब जिन खे